अल्लाह जे नाले नाबीन खे खराए त ॾियो नाबीन वेठो माफ़ कर फ़कीर खोलिया न इंशा ॿियो चकर माफ़ी न मिलंदी अल्लाह जे नाले खराए त ॾियो फ़कीर खे सही माफ़ कर ॿियो चकर माफ़ी न मिलंदी से त सभु करण वारा आहिनि अल्लाह जे नाले फ़कीर खे खराए त ॾियो 20 रुपया वठ शाबाश थी अल्लाह बचन को वधाईंदो ई साईं अल्लाह जे नाले वॾेरा खराए त बिल्कुल खराए ॾींदा छा थियो अदा अदा नाबीन आयो आहे होॾे मूं असांजे ॻोठ मां नाबीन कुझु मदद कयो हिनजी सबब दा इन जो नाबीन थियण जो छा सबब आहे साईं जाई जम खां इहो ईअं आहे तव्हांखे मां पैसा ॾिनो तव्हां मुंहिंजी कोशिशि कयो जो इन जी अखियूं थी वञनि भलो साईं इहो त वीआईपी ॻाल्हि आहे न असांखे ॾियो कुझु मदद कयो ग़रीब जो पंहिंजो दा ख़्यालु कर सिहत जो वॾेरो 500 ॾे इहो साईं अल्लाह जे नाले खराए त फ़कीर छा थियो आहे साईं साईं फ़कीर जो नाबीन आहे अंधा तव्हां माफ़ न कराइजो सभु माफ़ कराईंदो त पोइ काॾो मांजो हे वठो फ़कीर 500 ॾिना वञी दरवेश जो 500 फ़कीर ॾिना साईं माशाअल्लाह अस्सलाम वालेकुम छा थियो अदा अदा नाबीन आयो आहे असांजे ॻोठ मां यार मां वटि हाणे पैसा कोन्हे न मां खुलिया कराए पोइ हाणे ॾींदो आहे तव्हां घणा तो वठ ॿधाइन तूं ॿुधा मां वटि हींअर खीसे में रुपयो कोन्हे दा पोइ छाजे लाइ आयो आहे रस्ते तां अदा मां तो हाल हाल पुछण आयो आहे चलो ठीक है हाणे वञ मथो न कपा फ़कीर हाणे पेटू ॾींदासीं तोखे फ़कीर 1020 रुपयो ठहियो आहे 500 तुंहिंजो 500 मुंहिंजो ईअं कीअं थींदो थींदो हाल तुंहिंजो अल्लाह जे नाले 20 कराए रुपया तारीख़ आहे। चुप कर अल्लाह जे नाले कराए त ए वठो साईं अखियूं ठवायो गरीब साईं महिरबानी करो ना मस्त लॻाए महिरबानी अल्लाह रोज़ी रिज़्क़ में बरकत विझी देवे पुलिस ॾे साईं अल्लाह जे नाले कराए त अदा हे वठो साईं अल्लाह थी वधाईंदवे रोज़ यार साईं हे हाणे पैसा घणा ठहिया आहिनि 1040 रुपयो ठहियो हाणे मूंखे ॾे 520 तूं खण अधु मुंहिंजो थियो ईअं कीअं तूं 20 रुपया तारीख़ ते बीठो हुए साईं मूंखे अॻे त कोन तूं ईअं चई तूं चई अधु वधि ते बि हाणे तूं फिरी वएं ज़बान खां अंधो मां थियूं वरी अधु तोखे ॾियां फन मां कयूं वरी तूं कएं मां तोखे मूंखे पोइ अधु ॾियण जो कहिड़ो फ़ाइदो हूंदो साईं मां जो हिते वेठुमि टाइम कढियुमि वरी बाबा इहो सोच मूंखे करे हाणे इज़त सां चल 20 रुपया तूं खण मूंखे इज़त सां 1020 रुपया ॾे न ॿियो ईअं ॻाल्हि न कोन ॿुधंदो। थींदो ईअं कोन 500 तूं वठि तूं फन मां घणो कि 500 वठि 500 मां न वठंदुमि ख़ैर आहे बाबा वञ अॼो कोॾी ख़र्ची कर 500 न वठंदुमि 500 न वठंदुमि छो न वठिदे 500 मूंखे 1000 रुपयो ॾे न भले ईअं न कर ईअं न थींदो ई अदा हाणे छा चवंदो आहे 500 मूंखे ॾे बकाया तूं खण अॼु मूंखे तूं 500 रुपया ॾे सुबुह 20 रुपया ते पींदे तुंहिंजी मर्ज़ी न त मां ॿियो घुराई वठींदुमि बसि ठीकु आहे 20 रुपया सुबुह ॾिजां पोइ मां बीहंदुमि अची तोसां गॾु कमु कंदुमि ठीकु आहे